तालकबार एसोसिएशन मोरे तरफ़ां नाले वारे सीनियर कानूनदान समाज सुधारक सीनियर वकील मरहूम मोहम्मद अयूब विंझर की याद में शहीद अब्दुलरज़ाक लाइब्रेरी में ताज़ियती मड़ाको कोठाए सदर ज़िंदगी के शानदार लफ्ज़नि जी फेडा पेश कई। तकरीब में जजन प्रोफेसरन सीनियर ऐं जूनियर वकीलन वॾे तादाद में शिरकत करे सदर ज़िंदगी ऐं मोरे शाला ख़िदमतुनि ते रोशनी विधी। ताज़ियती मड़ाके में एडिशनल जज नदीम मोहम्मद पठान, सीनियर सिविल जुडिशल मजिस्ट्रेट वसीम मोहम्मद लाकिर, प्रोफेसर शमशाद अली सुमरे ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे मुक़ररनि जो चवणु हो त मोहम्मद अयूब विंझर मोरे जे नाले वारी शख़्सियत इन करे थी जो हुन मोरो डिग्री कॉलेज ऐं मोरो मिराण सिटीज़न क्लब वॾी महिनत ऐं चंदो करे तामीर कराया। हू असूल परस्त वकील हो जॾहिं बि कॾहिं बि पंहिंजे उसूलनि ते सौदेबाज़ी न कई। उन खां इन जे करे छा डिली पियो कयां त कराची शहर जो पहिरियों माण्हू बि मेयर बि मोरे जो हुयो साईं ख़ुदा बख़्श। उन खां पोइ मोरे शहर जेके ॿ शख़्सियतूं हिकिड़ियूं पैदा कयूं, साईं हिकिड़ो साईं राशिद मोराई ऐं ॿियो साईं मोहम्मद अयूब विंझर साहब जेके उसूल परस्त माण्हू हुआ। वकील अॻवान जो चवणु हो त अयूब विंझर सदाईं पंहिंजी ज़िंदगी सुठनि उसूलनि आदर्शनि सां गुज़ारी। मोरे लाइ संदसि कयल ख़िदमतूं विसारे नथियूं सघजनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।